तवजो आहे ॿुधाया दिल जो तोखे राज मुझी चाहत आहीं तू दिल जी धुन इहा यो साज मुझी चाहत आहीं तू दिल जी धुन इहा यो साज मुझी चाहत आहीं तू मूं वटि तुंहिंजो मिसाल न आहे कमाल त तुंहिंजो जमाल ई आहे तू मुझ महबूबन मुमताज मुझी चाहत आहीं तू दिल जी धुन इहा यो साज मुझी चाहत आहीं तू ही माण्हू तुंहिंजे मट न प्यारा सूह में सरासर घट हिन सारा तोड़े कन पखन जिया परवाज मुझी चाहत आहीं तू दिल जी धुन इहा यो साज मुझी चाहत आहीं तू मुझे खुशियुनि में गॾु तूं आहीं सद सां ॾींदो सद तूं आहीं मुझे खुशियुनि में गॾु तूं आहीं सद सां ॾींदो सद तूं आहीं कंदो बसरी आ तो ते नाज़ मुझी चाहत आहीं तू दिल जी धुन इहा यो साज मुझी चाहत आहीं तू। अस्सलाम वालेकुम अॼु के साईं आलिशान माशाल्लाह प्रोग्राम का मुनक़िद करायो आशिक़ाने रसूल ते हुया ऐं मुंहिंजी खां सॼी साल ई तव्हांजी कारकर्दगी जे हवाले सां प्रोग्राम जो छा चवणु चाहींदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा मुर्शिद करीम महबूब सजण साईं कंडियारे वारा उन्हनि जी हीअ प्यारी तंज़ीम आलिशान तंज़ीम जमात इस्लाहुल मुस्लिमीन ऐं हिन जूं ॿियूं ज़ेली तंज़ीमूं आहिनि जमियत उलमा ताहिरिया ऐं रूहानी तलबा जमात। ही जमात इस्लाहुल मुस्लिमीन ब्रांच रतोदरो मसूदरो जी सिलेक्शन हुई ऐं पूरे 2025 जी कारकर्दगी रिपोर्ट असां पेश कईसीं दोस्तनि जे आॾो ऐं असांजी आला क़यादत ज़िलई क़यादत ज़िलई क़ाइदीन आयल हिन में असांखे समाजी कम उहा पेश कईसीं ख़िदमतूं रिफ़ाए आमा जा जेके कम उहे पेश कयासीं ऐं सालाना असां जेके प्रोग्राम कंदा आहियूं उहे जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में हुजनि मुहर्रमुल हराम जे सिलसिले में हुजनि 15 शअबान जे सिलसिले में हुजनि रजबुल मुरज्जब जे सिलसिले में हुजनि रमज़ान मुबारक जे सिलसिले में हुजनि ऐं जेको दोस्त जिथे ख़िदमत कंदो आहे उन्हनि जी हर हिक जी पूरी रिपोर्ट पूरो रिकॉर्ड ठहंदो आहे इनवर्ड आउटवर्ड कार्रवाई रजिस्टर ऐं जेके ॿाहिरां दोस्त ईंदा आहिनि उनखे ॾिसंदा आहिनि चेक कंदा आहिनि ऐं हिकिड़ो चेक एंड बैलेंस जो बहितरीनु तरीक़ो आहे जमात इस्लाहुल मुस्लिमीन ऐं जंहिंजो पैगाम छा आहे मुहबत जंहिंजो पैगाम आहे अमन छनुकाती मुर्शिदन करीम जे तरफ़ खां मिलियल प्रोग्राम आहे ऐं हिन जमायत जो बाक़ाइदा दस्तूरुल अमल आहे हिकिड़ी कड़ी कड़ी सां मिलियल आहे ब्रांच ज़िले ताईं पहुचंदी ज़िलो सूबे ताईं पहुचंदो सूबो मर्कज़ ताईं पहुचंदो फ़क़ति पाकिस्तान में बंदि नाहे इंटरनेशनल ही आहे जमात इस्लाहुल मुस्लिमीन जो पैगाम ऐं उहो पैगाम आम सलीस सादा आहे जेकॾहिं असां उनखे सम्झूं ऐं उन ते असां अमल कयूं न पूरे मुल्क में हिकिड़ो अमन थी वेंदो अफ़रा तफ़री वारो आलम तव्हां ॾिसो था पिया बेहसी ॾिसो था पिया माण्हुनि जी जज़्बात तव्हां ॾिसो था पिया ऐं उन सां गॾोगॾु इहे जेके रवैया हली रहिया आहिनि हर हिकु इंसान परेशान आहे हर हिकु वटि सभु कुझु आहे वॾी लेवल वारा माण्हू थो चवां ग़रीब त वीचारा ॾाढो परेशान आहिनि तव्हां उन शइ खां बिल्कुलु वाक़ुफ़ु आहियो तव्हां पाण इहो समाजी बहितरीनु ख़िदमत कयो था पिया पर जेके वॾी लेवल वारा माण्हू जंहिं वटि सभु कुझु आहे न सभु कुझु अथनि पर उन जे बावजूदि उनखे सुकून कोन्हे अलाह जंहिंखे नसीब करे इहे शयूं जेके असां कयूं था पर साईं मां सवाल हिकु डिफरेंट हुयो 8 साल थी विया जर्नलिज़म में हज़ारे समय बि न हाणे हज़ारे माण्हुनि जी हज़ारे मुश्किल पुराणनि जी सलीमुल्लाह सुजागनी जे प्लेटफॉर्म तां ख़िदमत कई तव्हां ॾाढा प्यारा लफ़्ज़ चया मां गौर सां तव्हांखे ॿुधां पियो तव्हां चयो त इन दौरान भाउ सलीमुल्लाह जलवाड़े खे साइको बि सॾियो वियो चरियो बि सॾियो वियो हा साईं तनक़ीद थींदी आहे कम वारे जी तनक़ीद थींदी आहे पर मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे हीअ 8 साल 8 सालनि में बि साईं जन खे सेकेंड टाइम मां तव्हां असांखे अवार्ड ॾिनो आहे हिकिड़ो कंहिंखे ही नज़र न आयो जॾहिं बि कारकर्दगी साईं जी ॻाल्हि थींदी आहे तव्हांजो प्रोग्राम थींदो आहे असां साफ़ ई ॿाहिरि ईंदा सोशल वर्कर कुझु बि दोस्त जेके हिते कमु कनि था उनजी हिमत अफ़ज़ाई लाइ तव्हां इहे प्रोग्राम कंदा आहियो ऐं तव्हां बहितर सम्झी सघो था त हीउ छो थींदो आहे सभ खां पहिरियां हीअ ॻाल्हि त इनाम हूंदो आहे गिफ्ट पर मां खणी हीअं चवां त हीअ शइ तव्हांजे शान मुतालिक़ न आहे या मुंहिंजी कम इल्मी आहे ॿियो असां तव्हांखे हिकिड़ो गिफ्ट पेश कयोसीं हालांकि हुजणु त ईअं घुरिजे जेके हिते वॾो वॾो नालो रखण वारा आहिनि वॾो नालो रखण वारा आहिनि उहे सलीमुल्लाह भाईअ खे घुराइनि ऐं उनजी हिमत अफ़ज़ाई जे लाइ कुझु बि करे सघनि था इन मां छा थींदो त हिकिड़ी ॿी शइ जनम वठंदी त ॿिया बि माण्हू उथंदा उहे बि ईअं ख़िदमत करण जी कोशिशि कंदा
पर ईअं अक्सर असां ॾिठो आहे त नथो थिए पियो रहंदो उनखे तनक़ीद जो निशानो थो बनायो वञे हुन जे लाइ को घणा मसइला था पैदा कया वञनि तंहिंजे करे घणा माण्हू साइड थींदा विया ऐं ॿियो हिन कम में छा आहे वरी ईअं बि आहे के आया नालो ग़रीबनि जो मिसकीननि जो पंहिंजा घर भरे विया नारा ग़रीबनि जा हाणे घर पंहिंजा घर भरे विया पोइ तंहिंजे करे अक्सर माण्हू जेके ॾियण वारा बि हुआ न उहे बि साइड थी विया त छॾ बाबा हे पंहिंजा कम थो साईं पर जो वड़ जिन जो सो वड़ से ई कनि हाणे जेको जंहिंजो वड़ हूंदो त असां उहे इहे ई कम कंदा पर 8 सालनि जी कारकर्दगी आहे सुजाग न्यूज़ जो हिकिड़ो प्लेटफॉर्म नंढिड़ो प्लेटफॉर्म जेको सलीमुल्ला पाण ई ठाहियो ऐं उन ताईं कमु करे थो सलीमुल्ला तव्हांजे यादो न कॾहिं कंहिंजे अॻियां झोली पंड कया या तव्हांखे ॾिसंदो आहियां अलाए केतिरनि ग़रीबनि मिसकिन जी तव्हां ख़िदमत कंदा रहंदा आहियो इवन मां रतद्रे वासियुनि खे ॿुधाए त साईं जन हिकु दफ़ो मूंखे कॉल करे चयो सलीमुल्ला भाउ तुंहिंजी नज़र में को ग़रीब मिसकिन आहे त मूं वटि सिबियल कपिड़ा पिया तूं उनखे ॾेई आहे मां रेड़े वारनि मज़लूमनि खे उन्हनि खे ॾिनमि जेके वीडियो ते बि न ईंदा आहिनि सम्झंदा त असांजी तज़लील थी थिए असां हुनजी दिल आज़ारी न पिया कयूं चाहियूं ईअं ॾिनोसीं हीअ दोस्तनि जूं महिनतूं पर जेकॾहिं तनक़ीदूं थियनि थियूं त असांजे कम ते त नथियूं थियनि साईं भाउ हू पंहिंजा हिकिड़ा ज़ाती मफ़ाद हासिलु करण ख़ातिर असांखे बर्दाश्त नथा कनि पर छा था सम्झो इहा रफ़्तार इहा मोहबत जेका आम आवाम सां आहे इहा आशिक़ान रसूल सां आहे उहा बंदि कंदासीं असां इहो त कॾहिं बि नथो थी सघे न जज़्बो हूंदो आहे जज़्बो कंहिंजो बि माण्हू अंदरि रोके नथो सघे अंदरि जा जेके जज़्बात हूंदा आहिनि इहे वरी सभिनी में न हूंदा आहिनि इहा शइ कंहिं कंहिं में हूंदी आहे हालात के कदमों में कलंदर नहीं गिरता टूटे जो भी तारा तो ज़मीन पर नहीं गिरता गिरते हैं समंदर में बड़े शौक से दरिया लेकिन किसी भी दरिया में समंदर नहीं गिरता इहो तव्हांजो जज़्बो आहे ख़िदमत आहे इहा तव्हांजी आफ़रीन अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि फरमाए आबाद फरमाए ऐं इहा ई तवक़ा आहे केतिरनि ग़रीबनि मिसकिननि जूं उमेदूं आहिनि तव्हां में त असां बि चऊं था त खणी मां ॿियो को लफ़्ज़ कोन्हे पर हील एधी मशहूर आहे त रतोदर जो एधी मोहम्मद सलीम साहब आहे साईं तव्हांजी मोहबत अल्लाह से आबाद महिरबानी अस्सलाम वालेकुम साईं मैं जो प्रोग्राम के बारे में छा चवणु चाहींदे सालियाना सिलेक्शन जो प्रोग्राम असांजे दोस्तनि हज़रत अल्लाह मौलाना सलीम हसन बसरी ताई साहब जन हर साल जीअं हिन साल बि साल में रखायो अलहमदिल्ला ज़बरदस्त प्रोग्राम थियो ॾाढी दिलि ख़ुशि थी हिकिड़ो प्रोग्राम जंहिं जंहिं सॼे साल में कारकर्दगी कई इनाम सां नवाज़ियो वियो शील्ड सां नवाज़ियो वियो अल्लाह ताला साईं मोहम्मद हसन बसरी साहिब जन ऐं उन्हनि जी टीम बेहतरीन प्रोग्राम तेरी किस्मत पहला घुसरा मुस्तफा जाने रहमत पहला सलाम शमए बज़ में हिदाया पहला सलाम से आजम हे मामूतो का बनो का जलवाए शाने कुदरत फैला सलाम मुस्तफा जाने रहमत फैला सलाम शमए बज़ में हिदाया फैला सलाम मुझसे खिदमत के कुदसी कहे हरजा वो सलाम सुना हो जरा या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका या इलाही वास्ता आले रसूल या इलाही वास्ता जुल्फ़े रसूल ये सलामे आज जाना हो कबूल सबके सलमान पर मेरे फजूली जो बसे तो अजमार दस्ताना में फजूल लगाया विया जंहिंमां फ़क़ति 27 वण मोहतरम जनाब निज़ामुद्दीन जलबानी ताहिरी साहब अकेले सिर 27 वण लगाया जंहिंजी हीअ तस्वीरी रिपोर्ट पेश कई थी वञे ऐं उन सां गॾु अदा हैबत अली साहब बि मुर्शिदनि जे पैगाम खे लबैक चवंदे पंहिंजे घर ऐं घर जे ॿाहिरां वण लगाया जंहिंजो ही सबूत मौजूद आहे
ऐं उन खां अलावा मुर्शिदल करीम जो पैगाम आहे त कंहिंजे आॾो हथ न टंगियो, पाण शेर थियो, पहलवान थियो, दिलेर थियो, हिम्मत करे कारोबार कयो, भले नंढी लेवल खां छो न हुजे। धिक्का न खाओ, नौकरनि जे आॾो 50-50, 60-60 लख ज़ाया न कयो। जाके 60 लख रुपयो ख़र्च करे नौकरी वठो था, उन जॻह ते बहितर थियव त उहो सरमायो कारोबार में लॻायो। इंशाअल्लाह ही कारोबार अहिड़ी शइ आहे नस्ल दर नस्ल हलंदो आहे। तंहिंजे करे उन शइ खे मदे नज़र रखी करे अल्हम्दुलिल्लाह दोस्तनि जो रुझान में गुज़ारिश आहे फसीला जी ख़िदमत में त साईं मोहकरम जनाब गुज़ारिश आहे सफीला साहब गुज़ारिश कंदो साईं गुलाम साहब जे सफीला साहब जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त साईं गुज़ारिश आहे मुश्ताक अहमद गिलाल साहब जी ख़िदमत में गुलनि जो तोहफ़ो पेश कयो। मोहम्मद मोहसिन साहब जी ख़िदमत में अजरक जो तोहफ़ो पेश कयो। सदुल्लाह साहब जी ख़िदमत में पीर सैयद नूर शाह साहब जी ख़िदमत में अजरक जो तोहफ़ो पेश कयो। जनाब निसार अहमद गांगुर साहब जी ख़िदमत में अजरक जो तोहफ़ो पेश कयो। जंहिंजो पोइ लॻा मां वरी थो चवां त सियासी, समाजी, मज़हबी जेको बि जंहिंजो पोइ लॻ आहे फ़क़ति पंहिंजे जेकॾहिं क़ाइद खे फॉलो करे उन जे चवण ते अमल करे न, गारंटी सां तो तव्हांखे चवां, गारंटी सां हे मुल्क जी अफ़रा तफ़री ख़तम थी वेंदी। मते सभु क़ाइद गॾु हे हिठियनि खे छा थियो आहे, असांखे छा थियो आहे, अवाम पंहिंजे अंदर जूं मोहबतूं अलाए काॾे हली वयूं, दुनिया सिके थी पई, पैसा दौलत प्रेस सेक्रेटरी फसीउल्लाह एलटी मोहतरम गदा हसन मैसर साहब सभिनी दोस्तनि खे मुबारकूं कम गदा बियो सिकंदरवा राजा अजमेरी वफ़ादारी कलंदरवा जगली सुरभि जो समझ सिकंदरवा जगली सुरभि जो छदे इस्वत ना खेला बिल्कुल तो बनाए छदे इस्वत ना खेला बिल्कुल तो बनाए छदे भाग्य बिलावल जो अज तो जाई कलंदरवा जगई सुनबी जो इन थधि जे टाइम में जलसो थींदो आहे, प्रोग्राम थींदो आहे, असांजे महिमान था अचनि। मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम जनाब का मुशाबित कोन्हे, का भल भल करण जी ॻाल्हि कोन्हे। दरगाह खुली पई आहे, सालाना उर्स थींदो आहे, महाना प्रोग्राम थींदा आहिनि, काफ़ी सारा हितां जा दोस्त हलियल आहिनि। निमाज़ जो त सभु निमाज़ थी सुहानी घड़ी चमकाते आका चांद उस दिन नारे तकबीर थोड़ा आवाज माण्हू थोड़ा पर आवाज करो, खबर रखते आ रही है। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदर।